ज़रदारी साहब सिंधुनि जी एक्सरे कराए। आसिफ अली ज़रदारी साहब सिंधुनि जी एक्सरे कराए, एक्सरे कढाए कराए। हीअं ॾिस, उन एक्सरे में जेके फिफड़ आहिनि उते बाहि पई भरे, जिते जेरा जिगर ऐं बुखियूं आहिनि उते एहतजाज आहे, उते कावड़ आहे, उते गुस्सो आहे, उते बेचैनी आहे, उते मुक़ाबलो आहे। हींअर सिंधुनि जे एक्सरे में तोखे बेवसी नज़र कोन ईंदी। सिंधुनि जे एक्सरे ऐं टेस्ट रिपोर्टुनि में तोखे गोॾा खोण नज़र कोन ईंदो। सिंध जे टेस्ट रिपोर्टुनि में तोखे हींअर शिकस्त नज़र कोन ईंदी। सिंधुनि जे एक्सरे में हींअर मुक़ाबलो पियो नज़र अचे, जंग पई नज़र। हथे खाली आहिनि, झंडे मां लठ कढी उन सां मुक़ाबलो कंदा। हथे खाली आहिनि, वड़नि जूं छड़ियूं पटे उन सां मार्च जारी रखंदा। सिंधी हथियारनि वारा कोन्हनि, सिंधी मिलिटेंट कोन्हनि, सिंधी हथे खाली 7 करोड़ सिंधी बीठा त बि चुरी कोन सघंदो। तंहिं करे डैम ठाहिण जो, कैनाल ठाहिण जो, पाणी रोकण जा फैसला हमेशह तव्हां कया। इंडस वाटर ट्रीटी जो फैसलो तव्हां कयो 1960 में। केरु हो नालो कोन थो खणा, तव्हांखे ख़बर आहे केरु हो वज़ीर उन वक़्तु। पोइ डैम ठाहिण खे कंहिं चयो त इंडस डैम रखोसि, कालाबाग डैम जो नालो इहो बि तव्हां चयो, तव्हांजे वॾनि चयो। हाणे 8 जुलाई 2024 ते कैनालनि जी मंज़ूरी बि ज़रदारी साहब तव्हां ॾिनी। उहा मंज़ूरी ॾेई हाणे वरी सिंधियुनि जे विच में अची चओ था त सिंधियुनि सां ज़ुल्म आहे, मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं कुझु आ गए। वधि चरिया आहियो, पागल आहियो, तव्हां खां सही कीअं कराए विया? तव्हां सिंध ॾे पाणी बंदि करण जो सौदो कयो कीअं? तंहिंजे करे ज़रदारी साहब हलियो अच, इक़्तिदार छॾ। बिलावल साहब इक़्तिदार छॾ। मुराद अली शाह साहब इक़्तिदार छॾ। शहबाज शरीफ खे फोन छा करणो आहे? हे नंबर मिलाइणो आहे। तव्हां वटि नंबर आहे व्हाट्सएप ते, ज़रदारी साहब, बिलावल साहब, हे व्हाट्सएप ते मिलाए नंबर। टिक 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 टिक। हेलो मियां शहबाज शरीफ साहब, आपने कैनाल बनाने का फैसला किया है। पीपुल्स पार्टी हुकूमत की सफे छोड़ रही है, हम अपोजिशन बेंचों पे बैठ रहे हैं। हुकूमत किरी वेंदी। इनमें अरबी फारसी कहिड़ी आहे? इनमें कहिड़ी ड्रोन टेक्नोलॉजी आहे जेका तव्हांखे साइंस सिखणी आहे, AI आहे, रोबोटिक्स आहे? फोन करे चओ हुकूमत जी मदद वापसि पिया वठूं, हुकूमत किरी वेंदी। तव्हांजे ट्रेक ते बीठी आहे। इहा ड्रामो न कयो। नारा अॻे ट्रैक्टरनि ते जहिड़ी महांगाई जे ख़िलाफ़ निकिता, हाणे महांगाई जहिड़ी आहे सॼी दुनिया पई ॾिसे। तंहिं करे ड्रामो न कयो। सौ सिधो हुकूमत खे, स्पीकर खे चओ असांजूं सीटूं अलॻि कयोसीं, हुकूमत सां कोन्हे, हुकूमत किरी वेंदी। तंहिंजे करे सिंधियुनि खे बेवकूफ़ न बनायो। सिंधियुनि खे लफ़्ज़ ख़राब नथो चवां, सिंधियुनि खे ॼट ऐं जाहिल न सम्झो। सिंधी हींअर मुक़ाबले जे मूड में।